अपडेट कयूं पिया आहियूं कि सेमण शरीफ खां जिते एचआरजेडी न्यूज़ जी रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक़ सेमण जे सहाफ़ी निज़ामुद्दीन गंभीर जी गिरफ़्तारी ऐं दहशतगर्दी जो केस दाख़िल करण ख़िलाफ़ पाकिस्तान जर्नलिस्ट एसोसिएशन जामशोरो पारां एसएसपी जामशोरो जी ऑफिस आॾो रैली कढी धरणो हंयो वियो। दहशतगर्दी तकरीबकारी पुलिस गर्दी साबिना कूड़ा कैसे साबिना कूड़ा कैसे साबिना कूड़ा कैसे ये दादागिरी ये पेदागिरी ये शीर पुलिस तेरा खड़े ताजे सियासी भौतारन जे बंगलन में लगंदा सब जा सब मंशा क्रोध हितक गिरफ्तार नथो कयो वञे पर हिकिड़ो साफ़ी जेको सच लिखे थो उनखे गिरफ्तार कयो थो। असीं सियासी समाज केस दाखिल थींदा आहिनि तंहिंजे करे असांजो मुतालिबो साफ़ीअ खे सिर्फ़ आज़ाद करण ताईं आहे। असांजो मुतालिबो सरकार ओढाने खे मुअत्तल करण जो आहे। असां इन केस में हिकिड़ी कमेटी जोड़ियूं था उहा कमेटी इंशाअल्लाह ताला सुभाणे परीं ताईं इहा कमेटी जुड़ी वेंदी। एसपी साहब खे मां हींअर वञी रिक्वेस्ट कंदुमि त साईं मां प्रॉमिस करे आयो आहियां हिननि सां। बाक़ी रही मुलाक़ात जे ब्रदर मूंसां हींअर ॻाल्हायो मुलाक़ात करायूं था अॼु ई करायूं था बल्कि ईंदो हुते मूंसां ॻाल्हाईंदो ऐं मुलाक़ात थी वेंदी। असल में जॾहिं बि कंहिं केस में प्राइवेट को कंप्लेनर हूंदो आहे त पुलिस खां थोरी डिफिकल्टीज़ अची वेंदियूं आहिनि। मां कोशिशि कंदुसि साईं जर्नलिस्ट जेको पाकिस्तान जर्नलिस्ट जे सदर जेको आहे उहो चयो आहे त जेको आहे 80A जो केस एक सेक्शन खे ख़तमु करियूं उहा जीअं कमेटी थींदी त कोशिशि कंदासीं इहो सेक्शन असां ख़तमु कयूं। असल में FIR ॾिसो मां कमेटी इन करे तव्हां चऊं था जोड़ींदा कमेटी में भली बेशक अगरि तव्हांखे नाला ॼणा आहिनि के पुलिस ऑफिसरनि जा असां उहे बि तव्हांजा वठंदासीं तव्हांजो चुकंदा तंहिंजे करे पुलिस मुक़ररु कयूं था कि पूरी तौर पर कमेटी तश्कील दी जाए और 780 काम के जिसमें से सेक्शन जो है ना वो उड़ाए। क्योंकि मैं बेसिकली 2 दफ़ा SHO भान रह चुका हूँ DSP 7 रहा हूँ तो मेरा इन लोगों से बहुत सारा वास्ता है तो मैं इनको अच्छी तरीके से इनको जानता भी हूँ और मेरे दोस्त हैं ये सारे और वहाँ से मेरे उनके साथ अच्छे खासे मरासिम में सारे दोस्तों से तो मेरी ये कोशिश होगी कि जो वायदा किया है इंशाल्लाह ताला उसको पूरा करेंगे। थैंक यू। जंहिंमें सियासी समाजी पार्टियुनि जे वर्करनि पारां भरपूर शिरकत कई वई। SSP पारां 3 रुकनी कमेटी क़ाइमु 3 ॾींहंनि अंदरि केस ख़तमु करण जी ख़ातिरी। सेवण जे सीनियर सहाफ़ी निज़ामुद्दीन गंभीर ते 9 दिसंबर ते हिकु फ़क़ीर कारो ओठो जी दरख़्वास्त ते FIR दाख़िल कई वई जंहिंमें फ़क़ीर सहाफ़ी निज़ामुद्दीन गंभीर पारां भत्तो घुरण जी शिकायत कई जॾहिं त उन फ़क़ीर मथां कुझु महीना अॻु सेवण पुलिस पारां FIR दर्ज कई वई आहे जंहिंमें 17 ॾींहं जेल में रहण खां पोइ ज़मानत ते आहे। सहाफ़ी निज़ामुद्दीन गंभीर कारो ओठो ख़िलाफ़ हिकु ख़बर हलाई जंहिंमें कारो ओठो अबोज माण्हुनि खे धागा ॾेई औरतुनि मां जिन कढे थो। जामशोरो पुलिस इन जाली पीर बजाए निज़ामुद्दीन गंभीर मथां दहशतगर्दी जी FIR दर्ज करे गिरफ़्तार करे 14 ॾींहं रिमांड वरितो जंहिं ख़िलाफ़ अॼु SSP जामशोरो जी ऑफिस आॾो PJE जामशोरो पारां एहतजाज कयो वियो जंहिंमें सदर PJE परवेज़ जट जनरल सेक्रेटरी PJE जामशोरो जामी शीदी ऐं कलंदर प्रेस क्लब जा सहाफ़ी सियासी समाजी अॻवाननि मुस्लिम लीग फंक्शनल लीग ऐं शलवा अॻवाननि कामरेड जोशीलो सिंधी जिस्कम अॻवाननि PTI डिविज़नल अॻवान एडवोकेट यूसुफ खुआरो क़ौमी तहरीक SUD जे वर्करनि कारकुननि वॾी तइदाद में शिरकत कई। जॾहिं त उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इंतिज़ामिया खे 3 ॾींहंनि अंदरि FIR ख़तमु न करणु SHO सेवण ख़िलाफ़ कार्रवाई न करण जी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाइण जो चिताव ॾिनो। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।